जेको भी इंसान इन दुनिया में आयो जरूर उनके हिकड़े ॾींहुं हीअ दुनिया छॾी। अमीर हुजे या गरीब, बादशाह हुजे या फकीर, आलिम हुजे या जाहिल, नबी हुजे या उम्मती, मौत जरूरी। ऐं मौत ॾाढो ॾुखियो आहे। रिवायत में अचे थो हिकिड़ो जानवर हुजे, उन जी तव्हां जेरे खल लायोसि, केॾी ने जानवर खे तकलीफ़ थींदी, मय्यत खे मौत जे वक़्त में इन खां बि वधीक तकलीफ़ थींदी। हदीस में अचे थो जॾहिं इंसान मरे थो त मलकुल मौत अकेलो नथो अचे, फ़रिश्तनि जो वलर वठी थो अचे। पोइ के फ़रिश्ता मुंडीअ खां था पकड़िनि, के टंगुनि मां, के ॿाहुनि खां। जीअं ढोर खे दसबो आहे ईअं हिन खे दसे। ढोर मां रसा कढोसि, पुछ मां हथ कढोसि त भॼी वेंदो। फ़रिश्ता जेकॾहिं हिन मां इहे हथ कढनि त ही इंसान बि मौत खां डिॼी झंगलनि ऐं बयाबान में दाहूं ऐं चीखूं। वन्नाज़ियात गर्क़ा वन्नाशितात नश्ता। के रूह अहिड़ा आहिनि जीअं पिंजरे में पखी हूंदो, वो पिंजरे खे ठूंगा पियो पाईंदो आहे त मन केथों जाइ मिले त निकिरी वञा। अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि, अल्लाह जे नेक बाननि जा रूह इन पिंजरे जे पखीअ वांगुरु हर वक़्तु इन तड़प ऐं तलब में हन त केॾीमहिल थो मौत अचे जो असांजी हिन फ़ानी जहान मां निकिरी वञी करे हक़ीक़ी महबूब सां मुलाक़ात। ऐं के रूह अहिड़ा आहिनि जीअं कंडनि वारी काठी कपह मां रोड़े कढिजे त कपह खे रोड़ींदी अचे। पोइ नाफ़रमान बाननि जा रूह निकिरंदा कोन्हनि के। पोइ फ़रिश्ता जीअं कंडनि वारी काठीअ खे कपह मां रोड़े कढिबो आहे, ईअं हिननि जे रूह खे बि रोड़े था कढनि। दुआ कयो अल्लाह मौत जी सकरात खां बचाए। हदीस में अचे थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो शख्स अहिड़ो आहे जो जॾहिं हुन जे मथां मौत अचे थो त केवल जे चक में बि कुझु तकलीफ़ थींदी आहे, पर हुनखे एतिरी बि तकलीफ़ न थींदी। केवल जे चक में ईज़ा थींदो आहे, पर हुनखे एतिरो बि ईज़ा नथो अचे। उहो आहे शहीद। शहीद जंहिं वक़्तु शहीद थो थिए त उनखे एतिरी बि तकलीफ़ नथी थिए जेतिरी केवल जे चक में तकलीफ़ थी। रात जो पोयों हिस्सो आहे, सभु सची दिलि सां अल्लाह से दुआ करो, अल्लाह मौत ॾे त शहादत वारो। सची दिलि सां दुआ करो ऐं इंशाअल्लाह यकीन आहे त अल्लाह से असांजी इहा दुआ क़बूल। हिकु आहे शहादत, ॿियो आहे नुबूवत। शहादत ऐं नुबूवत इहे पंहिंजे वस में न आहिनि। मां केतिरी बि इबादत कयां नबी न थी सघंदुसि, मां केतिरी बि कोशिश कयां शहीद न थी सघंदुसि। अल्लाह साईं जंहिंखे चाहे नबी बनाए, अल्लाह साईं जंहिंखे चाहे शहादत वारो मर्तबो अता फरमाए। हज़रत ख़ालिद बिन वलीद आख़िरी वक़्त में बिस्तरे ते रोए पियो। सहाबा फरमाइस, ख़ालिद छो मौत खां डिॼी थो या? हज़रत ख़ालिद बिन वलीद फरमायो, मां मौत खां डिॼी करे रोआं नथो, बल्कि मां रोआं इन ॾुख में थो जो अॼु मुंहिंजो मौत बुज़दिलनि वारो मौत। जिस्म में वार जेतिरी बि जाइ ख़ाली न हुई जिथे तीर या तरार जो ज़ख़्म न हुजे, पर मौत बिस्तरे ते।
शहीद में अड़ियूं ख़ुसूसियतूं आहिनि जेके नबीअ में भी न आहिनि। नबीअ खे तव्हां मय्यत चई सघो था, क़ुरान फरमायो इन्नका मय्यतुन व इन्नहुम मय्यतून। पर शहीद जे बारे में अल्लाह साईं फरमायो वला तहसबन्न अल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। अल्लाह साईं फरमायो शहीद खे ज़ुबान सां त मुअल न चओ, पर दिल में भी मुअल न पायो। सब चओ सुभान। बल अहयाउन, शहीद ज़िंदा है, अल्लाह वटि रिज़्क़ भी मिले थो। नबीअ खे वफ़ात खां बाद गुस्ल ॾिबो, पर शहीद खे शहादत खां बाद गुस्ल न ॾिबो। इन्हनि लटनि सूदो, इन्हनि ज़ख़्मनि सूदो, इहे ज़ख़्म धोए बस न, बस ईअं कफ़न पाराए दफ़न कबुसि। क़यामत जे ॾींहुं उथंदो त इहे कपिड़ा रत में भरिया पिया हूंदसि, ज़ख़्मनि मां खून पियो वहंदुसि, पर उनजी ख़ुशबू मुश्क अंबर खां वधीक हूंदी। अल्लाह साईं फरमाईंदुसि शहीद वध में वध हूंदी आहे जान प्यारी, जान भी ॾेई आहे, हाणे कड़ा हिसाब कई, सभिनी खां हिसाब वठंदुसि, पर तोसां हिसाब न आहे, वञ जन्नत। नबीअ जो रूह भी मलकुल मौत कब्ज़ कंदो आहे, पर हदीस में चए थो शहीद जो रूह अल्लाह साईं पाण कब्ज़। नबूवत ऐं शहादत में फ़र्क़ सिर्फ़ नबूवत वारे दर्जे। हदीस में चए थो क़यामत जे ॾींहुं कोई शख्स दुनिया में मोटण जी तलब कोन कंदो, त मां वरी दुनिया में मोटां। वाहिद शहीद आहे जेको आख़िरत जे ॾींहुं उते भी अल्लाह साईं खे चवंदो अल्लाह मूंखे दुनिया में मोटा त तुंहिंजे रस्ते में शहीद। इन जे लाइ दुआ घुरंदो, हर नमाज़ खां पोइ इहा दुआ घुरंदा कयो। नबी साईं फरमायो जेको शहादत जी दुआ नथो घुरे, शहादत जी तमन्ना नथो करे, वणेसि त यहूदी थी मरे, वणेसि त नसारो थी। नबी साईं जो सहाबी आहे हज़रत अब्दुल्ला बिन नबी जाश। ओद जे मैदान में हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे भरिसां उनजी मज़ार मुबारक आहे। रात जो पोयों हिस्सो आहे, मस्जिद नबी में पंहिंजे यार पंहिंजे दोस्त हज़रत साद बिन नबी वक्कास सां गॾु वेठो आहे। हज़रत अब्दुल्ला हज़रत साद खे चए थो यार अॼु मां दुआ थो घुरां, तूं आमीन चइजां। हिकिड़ो यार दुआ थो घुरे, ॿियो यार आमीन थो चए। यार जी दुआ भी अजीब आहे। अॼोके दौर में माण्हू चवंदा आहिनि साईं मौलवी साहब दुआ घुर, अल्लाह साईं मूंखे नौकरी ॾे, रोज़गार ॾे, माल मिल्कियत ॾे। पर ॿुधो मुस्लमान होई नबी साईं जो सहाबी माल जी दुआ नथो घुरे, दुनिया दौलत जी दुआ नथो घुरे। हज़रत अब्दुल्ला हथड़ा मथे खणी करे दुआ थो घुरे, ए मुंहिंजा परवरदिगार सुभाणे कुफ्र ऐं इस्लाम जी जंग आहे, मुसलमाननि ऐं काफ़िरनि जो मुक़ाबिलो आहे। हिकिड़े पासे ॾांहुं अबू जहल जा साथी हन, त ॿिए पासे ॾांहुं मुंहिंजे सोणे मोहम्मद जा ग़ुलाम हन। या अल्लाह मुंहिंजी आरज़ू, मुंहिंजी तमन्ना, मुंहिंजी ख्वाहिश आहे त सुभाणे मुंहिंजो मुक़ाबिलो हिकिड़े ताक़तवर काफ़िर सां कराजां, बहादुर काफ़िर सां मुंहिंजो मुक़ाबिलो थिए। हू भी मूंखे ज़ख़्मी करे, मां भी उनखे ज़ख़्मी कयां। आख़िर उहो काफ़िर मुंहिंजे मथां ग़ालिब थी वञे, मूंखे शहीद करे विझे। या अल्लाह शहादत खां बाद मुंहिंजी मुंडी भी मुंहिंजे जिस्म खां जुदा करे, मुंहिंजूं अखियूं भी कढे, मुंहिंजा कन भी कपे, मुंहिंजा चपड़ा भी वढे, मुंहिंजे हथनि ऐं पेरनि खे भी कपे।
मुझे पेट के चीरे करे मुझा आंद्राई मुझो जिगरई दिल भी बाहर कढे। ए मुझा सोना अल्लाह मुझी आरज़ू मुझी तमन्ना मुझी ख्वाहिशात मां इन हालत में क़यामत जे ॾींहुं तुझी दरबार में उठा। मुझू अखियूं भी निकतल हुजन, कन भी कपियल हुजन, चपड़ा भी वढल हुजन, हथई पेर भी कपियल हुजन, हेड़ो मुझो सुहिणो नबी भी बीठो हुजे। या अल्लाह तू पुछा करियो अब्दुल्ला ही अखियूं केॾा कई, ही कन केॾा कई, ही चपड़ा केॾा कई, ही हथई पेर केॾा कई। ते मुझा सुहिणा अल्लाह मौत आख़िरत जे ॾींहुं पंहिंजे महबूब जे आॾो जवाब ॾियां। या अल्लाह ही उज़वा ॾिना भी तो हुया तुंहिंजे ऐं तुंहिंजे हिन महबूब जे हुक्म जे मथां क़ुर्बान करे आयुसि। हज़रत साद फरमाए थो मां चयो आमीन। सुबुह जे वक़्त में जंग शुरू थी आ। शाम जो जॾहिं शहीदनि जा लाश गॾु कया विया त मां पंहिंजे यार हज़रत अब्दुल्ला जे लाश ते जो नज़र कयमि त यार जी अल्लाह ईअं ई दुआ क़बूल कई ही जीअं दुआ घुरी। अखियूं भी निकितियूं पयूं हुयसि, कनड़ा भी कपियल हुयसि, चपड़ा भी वढियल हुयसि। मां चयोमांसि वाह वाह अब्दुल्ला तुंहिंजा बख़्त भला। ओड़ों कुरारो हज़रत अमर बिन जमूह नबी से ऐलान फरमायो हलुम्मू इलल जिहाद, हलो जिहाद ते। हिन कुरारे अमर बिन जमूह हथ में तलवार खई। माईअ चयसि केॾां तो वञी? चई नबी साईं जो सॾु थियो आहे। माईअ मेणो ऐं तानो ॾेई करे चयसि तूं कुरारो टंग खां माज़ूर तूं छा जिहाद कंदे? घरवारी जो तानो बर्दाश्त कोन करे सघियो, तलवार कंध में लटकाए करे क़िबले ॾे मुंहुं करे दुआ थो घुरे अल्लाहुम्मा ला तरुद्दनी फी अहली। अल्लाह मूंखे पंहिंजे आल याल में वापसि न मोटाजां। सिधो मटकाईंदो आयो आहे साईं जन जी दरबार में। चार पुट उन जा जवान सिफ़ में बीठा आहिनि। जॾहिं पीउ ते नज़र पियनि त डोड़ंदा आया। चयोसि बाबा तूं टंग खां माज़ूर, तूं कुरारो माण्हू, तूं छा जिहाद कंदे? असां ई काफ़ी आहियूं। कुरारे अमर बिन जमूह जे अखियुनि मां पाणी थो वहे। साहिब नबी साईं खे अर्ज़ कयो साईं तव्हां हिन खे मना कयोसि। नबी साईं फरमाए अमर बिन जमूह लैसा अलल आमा हरज वला अलल आरज हरज वला अलल मरीज हरज। पाण फरमायो अमर बिन जमूह तुझे मथों जिहाद फर्ज़ कोने को, तू माज़ूर आ। नाबीननि ते भी जिहाद कोने को, माज़ूरनि ते भी जिहाद कोने को। अमर बिन जमूह जज्बात जे अंदाज में रोई करे साईं जन खे अर्ज़ कयो मुंहिंजा सुहिणा नबी वाके मुंहिंजे मथों जिहाद फर्ज़ त कोने को, पर मुंहिंजी दिली तमन्ना ई ख्वाहिश आहे त मां भी हिननि मंडियुनि टंगुनि सां जन्नत जा सैर कयां। नबी साईं जॾहिं उन कुरारे जे ने जज़्बे खे ॾिठो फरमायूं हिनखे इजाज़त ॾियोसि। वो कुरारो अमर बिन जमूह मैदाने ओद में शरीक थियो आ। वॾी जुर्रत ऐं बहादुरी सां लड़ंदे लड़ंदे शहीद थियो। शाम जो जॾहिं उन जो लाश उठ ते रखी करे आबाई कब्रिस्तान ॾे आणाइनि था, उठ हले ई कोन थो। ॾाढी कोशिश कयूं पर उठ कोन हलियो। आख़िर नबी साईं खे अर्ज़ कयो वियो। साईं जन फरमायो अमर बिन जमूह का दुआ त कान घुरी। चयो हाओ साईं अम्मा हिन खे महिनो ॾिनो हो, तानो ॾिनो हो, पोइ क़िबले ॾे मुंहुं करे दुआ घुरी अल्लाहुम्मा ला तरुद्दनी
फी अहली, अल्लाह मूंखे पंहिंजे आल अयाल में वापस न मोटा जा। पाण फरमायूं अल्लाह अमर बिल जमू जी दुआ क़बूल करे छॾी आहे ऐं कुराड़े खे उहद जे शहीदनि सां दफ़न कयोसि। अल्लाह साईं शहीदनि जी दुआ क़बूल कंदो आहे। जेके तव्हां घुरंदो नी शहादत जी दुआ कयो, अल्लाह साईं असांखे मौत ॾे त शहादत वारो। मां वटि गुज़ारिश खणी आयो, मेड़ खणी आयो। माण्हू टिनि क़िस्मनि जा, घणनि क़िस्मनि टिनि क़िस्मनि। हिकिड़ा उहे माण्हू जंहिंजो ईमान बि कामिल त अमल सालिह बि कामिल। ईमान भी कामिल, अमल सालिह भी कामिल। कुरान मजीद में अल्लाह से उन्हनि पंहिंजे नेक बाननि जे बारे में फरमायो इन्नल लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात। अल्लाह से फरमायो जंहिंजो ईमान भी कामिल, जंहिंजा अमल सालिह भी कामिल, कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। फरमाई जीअं मरंदा वेंदा अख बूट भी वेंदनि, जन्नत में हुननि जी मेज़बानी तैयार हूंदी। बस सिर्फ मरण जी देर। खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला। फरमाई जन्नत में वीदा त वरी जन्नत मां निकिरंदा ई कोन। जंहिंजो ईमान कामिल ऐं अमल सालिह भी कामिल, बस उन्हनि जे मरण जी देर। ॿिया उहे अल्लाह जा नेक बाना जन वटि ईमान त आहे पर अमल सालिह कोन अथनि। ईमान अथनि पर अमल सालिह कोन। कुरान मजीद में अल्लाह से उन्हनि जो बयान भी फरमायो, फरमाई फअम्मा मन सकुलत मवाज़ीनु फहुव फी ईशतिर राज़ियह व अम्मा मन खफ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हावियह व मा अदराक मा हिय नारुन हामियह। अल्लाह से फरमायो जंहिंजा अमल सालिह गौरा थी विया उहे भी कामयाब थी विया, पर जंहिंजा अमल सालिह हल्का थी पिया, थोरा थी पिया, उहे जहन्नम में वेंदा, पर ज़रूर कॾहिं न कॾहिं जहन्नम मां निकिरंदा। जहन्नम मां निकिरंदा सही। त याद रखो मुसलमानो बेनमाज़ी आहे पर इन वटि ईमान अथसि। बेनमाज़ी वटि भी ईमान आहे पर खणी कमज़ोर ईमान। बेरोज़ा आहे त इनखे ईमान अथसि पर कमज़ोर ईमान। सवे माण्हुनि जो कातिल आहे पर ईमान अथसि, ईमान कोन वेंदुसि पर खणी कमज़ोर ईमान चइबुसि। अड़े गुनहगार बाने जी भी नेठ आख़िरत जे ॾींहुं छा त थींदी। मां नथो चवां, मुंहिंजे साईं फरमायो, पाण फरमायूं क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़ो गुनहगार बानो ख़ुदा जे दरबार में पेश थींदो, जंहिंजे ज़िंदगी जा दफ़्तर सभु गुनाहनि में भरियल हूंदा, हिकिड़ी उन जी नेकी हूंदी। अल्लाह साईं खे अर्ज़ कंदो, ए मुंहिंजा अल्लाह, तो दुनिया में मूंखे माल ॾिनो, मिल्कियत ॾिनई, दुनिया दौलत जा ढेर ॾिनई, मिस्कीन ऐं गरीब मूंखां कर्ज़ वठी वेंदा हुआ, पोइ मां पंहिंजे नौकरनि खे चवंदोसि जेकॾहिं कर्ज़ हुजेसि त वठी अचिजोसि, न हुजेसि त छॾे ॾिजोसि, सफ़ा न हुजेसि त माफ़ करे अचिजोसि। हदीस में अचे तो अल्लाह
साईं के उन्हें पंहिंजे बाने जी इहा अदा या नेकी एडी पसंद अची वेंदी जो अल्लाह साईं फरमाईंदुसि ए बाना माफ़ करो त मुंहिंजो कमु हुयो पर तो ग़रीबनि खे माफ़ कयो अॼु मां तोखे थो माफ़ कयां हूंदसि नेकी हिक बाक़ी सभु गुनाहनि में पर अल्लाह साईं खे उनजी इहा हिकिड़ी नेकी ऐं उनजी उहा अदा अल्लाह साईं खे एॾी वणी वेंदी जो अल्लाह साईं फरमाईंदुसि बसि तो हुननि खे माफ़ कयो मां तोखे माफ़ थो सचो सुभान हदीस में अचे थो क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं पंहिंजे सोणे नबी खे फरमाईंदो ए मुंहिंजा सोणा नबी वञ जहन्नम में पंहिंजी उम्मत खे त ॾिसी आ साईं जन रोई करे अर्ज़ कंदा ए मुंहिंजा अल्लाह जहन्नम में छा वञी ॾिसां सड़ंदा हूंदा जलंदा हूंदा नागई बलाऊं पिया खाईंदा हूंदनि मां बींदुसि त दिल में रहंदो ॾुख ऐं सदमो खणी ईंदुसि हदीस में चए थो अल्लाह साईं फरमाईंदुसि ए मुंहिंजा सोणा नबी वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा ए मुंहिंजा सोणा नबी मां क़ुरान में वाइदो कयो आहे त तोखे राज़ी कंदुसि सोणा नबी तूं वञ जहन्नम ॾे जो भी तुझे उम्मती जे दिल में राई जे दाणे जेतिरो ईमान अथस पर अधु राई जेतिरो ईमान अथस सिफारिश करे जन्नत में वठी अचीस हा जन खे हदीस में चए थो उतका रहमान चइबो माना अल्लाह जा आज़ाद कयल बानी माना एडो उन्हनि जो ईमान कमज़ोर हूंदो जो नबीअ खे बि ॾिसण में कोन ईंदो अल्लाह साईं फरमाईंदो सोणा मां अल्लाह इन्हनि जे ईमान खे ॾिसां थो अधु राईअ जेतिरो ईमान अथसि तुंहिंजी सिफारिश जे करे मां ख़ुदा उन्हनि खे बि जन्नत अहिड़नि माण्हुनि जी बि नेठि आख़िरत जे ॾींहुं जन्नत में पुॼाणी हाणे हिकिड़ी हदीस पढ़ियमि मां हुते बि बयानु कयुमि मुस्नद इमाम आज़म में हदीस आहे जा रजुलुन इला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में चए थो हिकिड़ो शख्स साईं जन वटि आयो अर्ज़ थो करे हल यबका अहदुम मिनल मुवहिदीन फिन्नार ए मुंहिंजा सुहिणा नबी मुशरिकनि ऐं काफ़िरनि खां सवाइ बि जहन्नम में को बाक़ी रहंदो नबी साईं फरमा हाउ रजुलुन वाहिदुन हिकिड़ो मुस्लमान एॾो गुनाहगार हूंदो जो जहन्नम जे तरे में 1000 साल पियो पुकारींदो युनादी बिल हन्नान बल मन्नान जहन्नम जे तरे में 1000 साल पियो पुकारींदो या हन्नान या मन्नान या हन्नान या मन्नान हत्ता यस्मा सौतहु जिब्रील हत्ता कि जॾहिं जिब्रील उन जा दर्द भरिया लफ़्ज़ उन जी या दर्द भरी दुआ ॿुधंदो फयसीर बैन यदई अर्शिर रहमान साजिदा पाण फरमायूं जिब्रील सजदे में किरी पवंदो अल्लाह साईं जी रहमत के जोश अची वेंदो अल्लाह साईं फरमाईंदो इरफा रासक या जिब्रील ओ जिब्रील पंहिंजो मथो मथे खण जिब्रील मथो मथे खणंदो अल्लाह साईं फरमाए लिमा अजब त जिब्रील छाते तोखे अजब थियो आहे जिब्रील अर्ज़ कंदो ए मुंहिंजा अल्लाह हिकिड़ो तुंहिंजो बानो आहे जेको जहन्नम जे तरे में 1000 साल थिया तस तोखे पुकारे थो पियो या हन्नान या मन्नान ओ हन्नान ओ मन्नान ऐं यादि रखो मुसलमानो मुंहिंजे सुहिणे अली साईं फरमायो हन्नान उन ज़ात खे चइबो आहे जो ॿियो बानो मुंहुं मोड़े पर हुन जी रहमत उन जे मुतवजे थिए इन खे चइबो आहे हन्नान हज़रत अली साईं फरमायो हन्नान कहिड़ी ज़ात खे चइबो आहे जो बाना गुनाह कनि ॾोह कनि पर अलाह जी रहमत वरी उन ॾे मुतवजे हू परे थियनि अलाह जी रहमत वरी उन ॾे वेझो अचे इन खे चइबो आहे हन्नान ऐं मन्नान उन ज़ात खे चइबो आहे जेको बग़ैर घुरण जे बग़ैर सुवाल जे पियो ॾे छा असां घुरूंसि बि न
सवाल भी न कयूंसि, बिना घुरण जे बिना ॾियण जे पियो ॾे, इनखे चइबो आहे मना। तो बानो भी जहन्नम जे तरे में पियो चवंदो, या हन्नान या मन्नान। हदीस में चए तो अल्लाह से जिब्रील के हुक्म कंदुसि, जिब्रील वञ जहन्नम जे दारोगे खे वञी चओ त इन मुंहिंजे बाने खे कढी करे मां ख़ुदा जी दरबार में पेश करेसि। उन जहन्नम जे दारोगे जो नालो हूंदो मालिक, जो क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो, बना दऊ या मालिक लियक़ज़ि अलैना रब्बुक क़ाल इन्नकुम माकिसून। जहन्नमी उन्हें मालिक के चवंदा, ओ मालिक अल्लाह के दरखास्त कर, अल्लाह के अर्ज कर त असांजो फैसलो करे, या त जहन्नम कढे या असांजे मथों मौत अचे। अल्लाह असांजे तरफों आवाज़ ईंदो, ला यमूत फीहा वला यहया। जहन्नम में न मौत हूंदो न हयाती हूंदी। उन्हें जहन्नम जे दारोगे के अल्लाह साईं फरमाईंदो त उन्हें के चो त जहन्नम उन्हें मां ख़ुदा जे गुनाहगार बाने के कढी करे मुंहिंजी दरबार में पेश कयोसि। हदीस में चए तो जहन्नम जो दारोगो जहन्नम में वेंदो ऐं पाण फरमायूं, एतिरो अम्मा पंहिंजे औलाद खे कान सुञाणींदी आहे जेतिरो हो मालिक जहन्नम जो दारोगो जहन्नमनि खे सुञाणंदो आहे। अब अम्मा पंहिंजे औलाद खे एतिरो न सुञाणंदी आहे जेतिरो हो जहन्नम जो दारो। उछलाई ॾिनी आहे, उन्हें उछलाई जे करे, उन्हें फूक जे करे, उन्हें चीख जे करे मूंखे न पत्थरनि जो पतो थो पए, न माण्हुनि जो पतो थो पए, न लोह जो पतो थो पए, न मर्दनि जो पतो थो पए। ला आरिफु रिजाल मिनल हदीद वलल हदीद मिनर रिजाल, ला आरिफु रजुल मिनल हजर वलल हजर मिनर रजुल। न पत्थरनि जो पतो आहे, न मर्दन जो पतो आ, न लोह जो पतो आ, न मर्दन जो पतो आ। मूंखे हो बानो ॾिसण में ई कोन थो अचे, हथां के हूंदो अहिड़ो शख़्स जो अम्मा पंहिंजे औलाद खे एतिरो न सुञाणंदी आ जेतिरो जहन्नम जो दारोगो उन्हनि जहन्नमनि खे सुञाणंदो आ। वरी जिब्रील सजदे में किरी पवंदो, अल्लाह साईं फरमा, जिब्रील मथो मथे खण। जिब्रील अर्ज़ कंदो, या अल्लाह ओ तुंहिंजो गुनाहगार बानो जहन्नम जे दारोगे के भी कोन लदो। अल्लाह साईं फरमाईंदुसि, जिब्रील मां ख़ुदा उन्हें पंहिंजे गुनाहगार बाने खे ॾिसां थो पियो, फलाणे जहन्नम जे तहखाने में, फलाणे जहन्नम जी कुंड में, फलाणे जहन्नम जे साए में पियो अथसि। वञो कढी ऐं ॻोल्हे मां ख़ुदा जी दरबार में पेश कयो। वरी जहन्नम जो दारोगो ईंदो। हदीस में साईं जन जा अल्फाज़न हत्ता यजिदहु मतरूहा मनकूसा मशदूदन नासियतहु बिरजलई। जहन्नम जे तरे में बेयारो मददगार ऊंधो सटियो पियो हूंदो, उन जा मथे जा वार पेरनि सां बदल हूंदा, उन जा हथ कंध सां बदल हूंदा, मथों नाग ऐं बिच्छूं ईअं पिया हूंदसि जीअं माखीअ जे मनारे ते माखीअ जा मखा वेठा हूंदा। फयजज़िबु जज़बतन, ओ जहन्नम जो दारोगो ज़ोर सां उनखे झटकी ॾींदो त सभु नाग ऐं बिच्छूं वञी परे किरंदा। वरी ॿियो झटको ॾींदुसि, सभु रसा ऐं ज़ंजीर उन जा टुटी पवंदा। वरी उनखे आबे हयात में अची विहजारींदो, आबे हयात में विहजारे करे ख़ुदा जी दरबार में पेश कंदुसि। जॾहिं जिब्रील उन गुनाहगार बाने खे वठी वेंदो त मलाइका उनखे चवंदई, अरे हैफ़ हुजई, अरे हैफ़ हुजई, एॾा गुनाह कया अथई जो सभु निकिरी विया आहिनि, तूं हाणे निकितो
उन गुनाहगार बाने के खुदा जी दरबार में पेश कयो ईंदुस। अल्लाह साईं फरमाइंदुस लम अखलुक बिखल्किन हसनिन। अल्लाह अकबर। अल्लाह साईं फरमाइंदुस लम अखलुक बिखल्किन हसनिन। अरे ज़ालिम सोनी सूरत तोखे मां ॾिनम न ॾिनम त कह ॾिनई। अलम नजअल लहू ऐनैन। ये अखियूं तोखे का ॾिनियूं हूं वलिसान व शफतैन। ये चपई ज़ुबान तोखे का ॾिना हुया। अलम नुरसिल इलैक रसूला। छा तोॾे रसूल न आया छा। अलम जामुरक बिल मारूफ व यनहक अनिल मुनकर। छा तोखे नेकीअ जो हुकुम कोन कयूं छा तोखे बुराईअ खां कोन रोकियूं छा। हत्ता युकिर अब्दुहू। हदीस में अचे तो बानो इकरार करे चवंदो या अल्लाह वाके नबी भी आया रसूल भी आया। अचे नेकीअ जो हुकुम भी कयूं बुराई को भी रोक्यूं पर ज़लम तो नफ्सी। अल्लाह मां पंहिंजे नफ्स सां ज़ुल्म कयुम। मां पंहिंजे नफ्स जे मथों ज़ुल्मन जा पहाड़ उछलायम। पर ए मुंहिंजा परवरदिगार मां 1000 साल जहन्नम जे तरे में हुयुसि पर तुंहिंजी रहमत खां ना उमेद मां कोन थियसि। 1000 साल जहन्नम जे तरे में नागन ऐं बिच्छुनि जे वकड़ में हुयुसि पर ए मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजी रहमत खां ना उमेद कोन थियसि। अल्लाह साईं खे उन जा इहे लफ़्ज़ एॾा पसंदि अची वेंदा जो अल्लाह साईं फरमाईंदो इशहदू ओ मलाइको तव्हां शाहिद हुजो मां अल्लाह हिन पंहिंजे बाने ते रहम करे जन्नत ॾेई छॾीमांसि। हा क़यामत जे ॾींहुं छुटकारो ऐं निजात छा सां थींदी। रहमत सां। अल्लाह जे रहमत सां अल्लाह जे फज़ल सां। हता कमा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला नाज़ कयो साईं सोना साईं भला तव्हां खे बि पंहिंजो अमल कोन छॾाईंदो छा। मुंहिंजे साईं फरमायो इल्ला ऐं यतगम्मदनी अल्लाह। आशा जेसि ताईं अल्लाह मुंहिंजे मथां फज़ल ऐं रहम न कंदो तेसि ताईं मां बि जान कोन छॾाए सघंदुसि। मूंखे भी अल्लाह जे फज़ल ऐं रहम जी ज़रूरत आ। पोइ हाणे सुवाल थो पिए जॾहिं क़यामत जे ॾींहुं छुटकारो ऐं निजात थींदी फज़ल ऐं रहम सां त पोइ अमल छो कयो। अब वसवेसो पए थो न दिलि। हाणे उन फज़ल ऐं रहम जी असांखे ख़बर त कान्हे का। पोइ हाणे निमाज़ जी कहिड़ी ज़रूरत रोज़े जी कहिड़ी ज़रूरत क़ुरान जी कहिड़ी ज़रूरत वहज़ जी कहिड़ी ज़रूरत नेकीअ जी कहिड़ी ज़रूरत जॾहिं आख़िरत जे ॾींहुं छुटकारो ई फज़ल सां थींदो। यादि रखो मुस्लमानो जेकॾहिं निमाज़ पढ़ी थो सम्झ त अल्लाह जो फज़ल तोसां गॾु आहे। वाक़ई इहा हक़ीक़त आख़िरत जे ॾींहुं निजात छा सां थींदी अल्लाह जे फज़ल सां। पर अल्लाह जे फज़ल जी निशानी दुनिया में हीअ आहे त तूं अमल कर। जेकॾहिं निमाज़ पढ़ी थो सम्झ त अल्लाह जो फज़ल मूं सां गॾु आहे। रोज़ो रखी थो सम्झ त अल्लाह जो फज़ल मूं सां गॾु आहे। इहा निशानी अथई। कुरान मजीद ॿुधी थो नेकियूं करी थो सम्झ त अल्लाह जो फज़ल मूं सां गॾु आहे। दुनिया में अल्लाह जे फज़ल जी निशानी इहा आहे त तूं नेकियूं कंदे ऐं आख़िरत जे ॾींहुं अल्लाह जे फज़ल जी निशानी आहे त तोखे जन्नत। दुआ कयो अल्लाह असांखे दुनिया में बि पंहिंजो फज़ल फरमाए त आख़िरत में पंहिंजो फज़ल। फज़ल जो मतिलबु छा आहे नेकी करण जी तौफ़ीक़ मिले ऐं आख़िरत जे ॾींहुं अल्लाह साईं पंहिंजे फज़ल सां ऐं असांखे जन्नत अता। त बहरहाल माल कयुमि केतिरो बि गुनाहगार पर ईमान जे करे जन्नत में ज़रूर वेंदो। ईमान जे करे जन्नत में पर ॿ गुनाहगार अहिड़ा जेके जहन्नम में विया त वरी जहन्नम मां निकिरंदा ई कोन। ॿ गुनाहगार
कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लज़ीना कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम खालिदीन फीहा अबदा। अल्लाह से फरमायो जन ज़रे जेतिरो कुफ्र कयो, ज़रे जेतिरो शिर्क मां खुदा जी ज़ात सां कयूं, जहन्नम में विया त वरी जहन्नम मां निकिरंदा ई कोन। तंहिंजे करे अॼु मां अवां वटि आख़िरी मेघ खणी आयो हां, मुअद्दिबाना गुज़ारिश थो कयांव, महिरबानी करे बचो त हर गुनाह खां, पर शिर्क ऐं कुफ्र खां ज़रूर बचो। बचो त हर गुनाह खां, पर शिर्क ऐं कुफ्र न कयो। ज़रे जेतिरो जेकर शिर्क हुयो, ज़रे जेतिरो जेकर कुफ्र हुयो, जहन्नम में विया त वरी जहन्नम निकिरंदा। बाक़ी शिर्क आहे छा? हिकिड़ो शिर्क आहे अल्लाह जी ज़ात सां। हिकिड़ो शिर्क कैसा आहे? अल्लाह जी ज़ात सां। जीअं अल्लाह मुश्किल कुशा आहे, हाणे जेकर को मुस्लमान चए थो अली भी मुश्किल कुशा, नबी भी मुश्किल कुशा, वली भी मुश्किल कुशा, इन्हें अल्लाह जी ज़ात सां शिर्क कयो। समझ में आयो न? ॿियो शिर्क आहे पैगंबर जे नबूवत सां। असांजो अक़ीदो आहे त नबी साईं खां बाद कोई नबी न आहे, नबी आख़िरी नबी आहे, जंहिं पैगंबर जे नबूवत खां बाद नबूवत जी दावा कयो दज्जाल आहे, उहो कज़्ज़ाब आहे, उहो लानती आहे, नबी नथो थी सघे। हाणे जेकर को मुस्लमान चए थो फलाणो भी नबी आहे, फलाणो भी नबी आहे, इन पैगंबर जे नबूवत सां शिर्क कयो। यादि रखो मुस्लमानो, जहां अल्लाह जी ज़ात सां शिर्क कयो उन जी जाइ भी जहन्नम, जहां पैगंबर जे नबूवत सां शिर्क कयो उन जी जाइ भी जहन्नम। टियों शिर्क आहे बैतुल्लाह जी इज़्ज़त ऐं अज़मत सां। बैतुल्लाह जो तवाफ कबो आहे। हाणे जेकर को मुस्लमान का बुजुर्ग, का पीर, का वली जे मज़ार जो तवाफ थो करे, इन बैतुल्लाह जी इज़्ज़त ऐं अज़मत सां शिर्क कयो आहे। जीअं बैतुल्लाह जे मथां गिलाफ चाढ़बो आहे, हाणे जेकर को मुस्लमान का कब्र जे मथां पग थो चाढ़े, गिलाफ थो चाढ़े, इन बैतुल्लाह जी इज़्ज़त ऐं अज़मत सां शिर्क कयो। जहां अल्लाह जी ज़ात सां शिर्क कयो उन जी जाइ भी जहन्नम, जहां पैगंबर जे नबूवत सां शिर्क कयो उन जी जाइ भी जहन्नम, जहां बैतुल्लाह जी इज़्ज़त ऐं अज़मत सां शिर्क कयो इन जी जाइ भी जहन्नम। ॻाल्हि अथव सिधी, मसलो सम्झ में आयो न? ऐं चोथों शिर्क आहे क़ुरान मजीद जी इज़्ज़त ऐं अज़मत। मुसलमान के सब खां वधीक महारत जेकर हासिल करनी आहे त क़ुरान में हासिल करनी आहे। हाणे जेकर को क़ुरान मजीद के छॾे करे अंग्रेजी ॿोली में महारत हासिल कई, रियाज़ी में वधीक महारत हासिल कई, इंजीनियरिंग में वधीक महारत हासिल कई, क़ुरान मजीद के छॾे करे इल्म में वधीक महारत हासिल कई, ने क़ुरान मजीद जी इज़्ज़त ऐं अज़मत सां शिर्क कयो। इन शिर्क में तव्हां ई असां बि मुब्तला। अॼु असां आहियूं बा क़ुरान मजीद अंग्रेज़ी ज़ुबान फुल था ॻाल्हायूं, पर क़ुरान मजीद जे आयत जी माना बि कान। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं जी दरबार में तौरेत जी तिलावत। छा जी तिलावत? तौरेत जेको अल्लाह जो किताब,
अल्लाह जे नबी हज़रत मूसा पैगंबर ते नाज़िल थियो उन्हें तौरेत जी तिलावत थो करे अल्लाहु अकबर फग़ज़िब वजहु रसूलिल्लाह हदीस में चे तो जरा साईं जन तौरेत जी तिलावत बुधी नबी से जो चेहरो मुबारक कावड़ में भर जियो हज़रत अबू बकर सिद्दीक भी टोचे तो सकुलत का उम्म का ओ उमर तुझे मतो तुझी मारोए जो तो मुझे सुने के नाराज कयोआ हजरत उमर तो चे आऊज़ु बिल्लाहि मिन गज़ब रसूलिल्लाह मां अल्लाह जी पनाह तो वठा रसूल जे नाराज देखूं मुझे साईं जो जावत गुस्सो हल्को थियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत उमर के फरमान था उमर तोखे छा थियो जो कुरान मजीद के छड़े करे तौरेत जी तिलावत थो करे हालांकि जेकर मूसा पैगंबर भी हिन वक्त मौजूद हुजे ओ भी मां मोहम्मद जी ताबेदारी करे ओ भी तौरेत के छड़े करे कुरान मजीद जी तिलावत करे वो तौरेत जेको अल्लाह जो किताब अल्लाह जे नबी हज़रत मूसा पैगंबर ते नाज़िल थियो कुरान मजीद खां बाद तौरेत जी तिलावत नथी करे सघे तौरेत जो हुक्म ऐं कानून मनसूख थियो पोइ कुरान मजीद खां बाद ॿियो कहिड़ो इल्म आहे कहिड़ो किताब आहे जेको तौरेत खां वधीक हुजे जो कुरान मजीद खे छॾे करे हुन में महारत आहे तंहिंजे करे मां खे गुज़ारिश थो कयां महिरबानी कयो इन शिरक खां बचो अॼु अज़म कयो त इंशा अल्लाह सभ खां वधीक महारत हासिल कंदासीं त क़ुरान में अॼोके दौर में माण्हू चवनि था साईं हू बि क़ुरान था ॿुधाइनि हू बि क़ुरान था ॿुधाइनि असां कंहिंजे पोयों लॻूं अलाह साईं तव्हांखे चयो छा देवबंद जे पोयों लॻो या बरेलियुनि जे पोयों लॻो या मौली जोगीअ जे या मौली शरह जे पोयों लॻो ईअं अलाह साईं चयो छा अल्लाह साईं अवाई असांजे हिदायत जे लाइ क़ुरान मजीद मोकिलियो आहे मुंहिंजा हज़रत साईं हमादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ रहमत मोकिले कंदकोट जो रही शाह नवाज़ साईं जन वटि आयो साईं जन खे चई साईं हू बि मौलवी क़ुरान था पढ़नि हू बि मौलवी क़ुरान था पढ़नि असां कंहिंजे पोयों लॻूं हज़रत साईं जन फरमायसि न तूं हुननि मौलवियुनि जे पोयों लॻ न हुननि मौलवियुनि जे पोयों लॻ असांजी हिदायत जे लाइ अल्लाह क़ुरान मजीद मोकिलियो आहे पंहिंजे दिल मां बुग़्ज़ ऐं हसद ऐं कीनो कढी करे अल्लाह साईं खां रोई करे दुआ घुर अल्लाह मूंखे हिदायत कर इहा दुआ घुरी करे क़ुरान मजीद जो सुबुह खां वठी तिलावत शुरू कर रोज़ानो हिकिड़ो रुको क़ुरान मजीद जो पढ़ ऐं उन जो तर्जुमो कर इंशाअल्लाह तुंहिंजा सभु मसला हल थी वेंदा उन रही शाह नवाज़ कसम खणी करे ॿुधायो मां हिकिड़ो ख़तम क़ुरान मजीद जो माना सां पढ़ियो मुंहिंजा सभु मसला हल थी विया वया नीत आहे इन खां वधीक ॿियो असीं तव्हांखे छा चऊं असां तव्हांखे ईअं त थोरा ई था चऊं त होॾे न वञो हेॾे अचो या असांजो वाइस ॿुधो हुननि जो न ॿुधो असां तव्हांखे इहा ई गुज़ारिश था कयूं इहा ई अव्हां वटि मेड़ खणी आया आहियूं त महिरबानी कयो क़ुरान मजीद पढ़ो पर माना सां ऐं अल्लाह साईं को दुआ करो दिल मां बुग़्ज़ हसद कीनो कढी पोइ अल्लाह साईं को दुआ करो ऐं माना सां पढ़ो कहिड़ो क़ुरान मजीद देवबंदनि वारो हुजे बरेलियुनि वारो हुजे माना खे त कोन इंशाअल्लाह जेकर असां पढ़ंदासीं क़ुरान मजीद अल्लाह साईं असांजा सभु मसला हल पढ़ंदो नी क़ुरान में ऐं शिरक खां बचो मुशरिक ते अल्लाह साईं जी ॾाढी कावड़ अल्लाह साईं फरमाए ज़मीन ऐं आसमान जा जेतिरा जेकर गुनाह हुजनि मां अल्लाह चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ कोन ये असांजा दोस्त हज़रत महबूब सुभानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि सभु चओ अल्लाह उन जी क़बर ते किरोड़ रहमत वो हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि जी तस्वीर ठाहींदा आहिनि तस्वीर में छा कंदा आहिनि जो उनजे भरिसां ॿुढड़ी हूंदी आहे ॿुढड़ीअ जी उमिरि घणी हूंदी आहे 12 सालनि जी तस्वीर में फोटू 12 सालनि जी उमिरि जो हूंदो 12 सालनि जी ॿुढड़ी हज़रत महबूब सुभानी जी तस्वीर वरी अधु ॾाढी कटी एॾी गुस्ताखी हज़रत महबूब सुभानी ॾाढी कटियल हुई वरी हेॾो भरिसां ॿेड़ो बीठो आहे उन ॿेड़े जे हेठों हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि जो हथु आहे चऊं साईं हज़रत महबूब सुभानी ॿेड़ो तारियो अञा ईअं खणी चओ त हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि दुआ घुरी पोइ अल्लाह ॿेड़े खे तारियो
इहो चवणु सही आहे, छो त वली जी करामत बरक आहे, असां वलियनि जी करामत खे मञींदा आहियूं। ईअं चइजे त हज़रत महबूब सुबानी दुआ घुरी ॿेड़ो तारियो कनि अल्लाह त पोइ सही आहे, बाक़ी ॿेड़े तारण जी निस्बत हज़रत महबूब सुबानी जे करे इहो शइ। मां तव्हांखे मसइलो थो सम्झायां, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, असां कंहिंजा बि बदख़्वाह न आहियूं। अल्लाह जी ज़ात जो कसम खणी करे चवां थो, जेकर असां बरेलियुनि जा या शीयनि जा बदख़्वाह हुजूं, अल्लाह असां ते हाणे ई मौत आहे। असां तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहियूं। असां ईअं चऊं था त हज़रत अली साईं जा हुबदार, मुंहिंजे सुहिणे हुसैन हसन साईं जा हुबदार छो जहन्नम में वञनि? नबी साईं जा उम्मती जन जी नबी साईं सां हेॾी मुहबत, नबी साईं सां हेॾो प्यार ऐं कुर्ब, वरी उहो शिरक करे जहन्नम में वञनि हलिया। इन जो असांखे ॾुख थो थिए, अफ़सोस थो थिए। इन जे करे दिलि चवंदी आहे त हिननि खे मसइलो त सम्झाए छॾिजे शिरक जो। त ईअं चवणु जाइज़ आहे त हज़रत महबूब सुबानी दुआ घुरी पोइ ॿेड़ो तारियो कनि अल्लाह, बाक़ी ईअं सम्झिजे उहा बि करामत वलियनि जी बरहक आहे, पर उहा बि का मोतबर किताब में हुजे, का सनद सां हुजे। हीअ करामत असां ॿुधी कान्हे का, या रसाले में को लिखियल आहे करामत। बहरहाल जेकर ईअं चओ त हज़रत महबूब सुबानी दुआ घुरी पोइ ॿेड़ो तारियो कनि अल्लाह, त पोइ इहो जाइज़ आहे, पोइ शिरक खां बचाव आहे। पर जेकर ईअं कयूं त ॿेड़ो तारियो हज़रत महबूब सुबानी, पोइ शिरक थी, पोइ हड़ वई। ॿेड़नि तारण वारो केरु आहे? क़ुर मजीद में अल्लाह साईं असांखे मसइले सम्झाइण जे लाइ पंहिंजे प्यारे नबी जे ॿेड़े खे ॿोड़ियो आहे। पंहिंजे प्यारे नबी जे ॿेड़े खे ॿोड़ियईं। कुरान तो फरमावा इन्न यूनुस लमिनल मुरसलीन। सच्चो सवाब ॿुधो दुनिया जा इंसानो, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम को वक्त जो पीर कोने, वक्त जो मौलवी कोने, दुनिया जा किरोड़ा पीर ऐं वली हज़रत यूनुस नबी जे जुती जे मिट्टी जे मथों कुर्बान। क़ुरान तो फरमा हज़रत यूनुस अल्लाह जो सच्चो रसूल आहे। इज़ अबक़ा इलल फुल्किल मशहून, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम भॼी अची ॿेड़ी में सुवार थियो आहे। फसाहम फकान मिनल मुदहज़ीन, ॿेड़ी में हिकिड़ो माण्हू वधी पियो, ॿेड़ी ॿुॾे थी। मल्लाह चयो हिकिड़ो माण्हू वधियल आहे, जेकॾहिं उहो लहंदो न त सारा ॿेड़ी वारा ॿुॾंदासीं। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम चयो त मां बसि लहां थो। मल्लाह चयो असां सभु भली मरी वञूं, पर तोखे लहण कोन ॾींदासीं। कुणो था विझूं, पोइ जांचे कुणो पियो। क़ुरान तो फसाहम फकान मिनल मुदहज़ीन। अल्लाह से फरमायो कुणो जो विधो त 3 दफ़ा कुणो हज़रत यूनुस नबी ते पियो आहे। कांते कुणो पियो? हवा हिकु ॿेड़ी ॿुॾी वञे, उन ॿुॾल ॿेड़ी खे तारण सवलो, या जेका ॿुॾण ते हुजे उनखे तारण सवलो। जेका ॿुॾण ते हुजे त उनखे त अकेलो मलाह तारे ॿाहिरि कढनि, पर जेका ॿुॾी वञे उनखे त सभु मलाह गॾु थियनि, को हेठों अचे हथ ॾियनिसि, काठियूं ॾियनिसि, पोइ कढे। ॿुॾल ॿेड़ी जेका हूंदी आहे नी उहा कढणु ॾुखी आहे, जेका ॿुॾण ते हुजे उहा कढणु। क़ुरान तो फरमा हज़रत यूनुस नबी जी ॿेड़ी ॿुॾी कान हुई, ॿुॾण ते ही छा ॿुॾी कान ई हुई ॿुॾण ते, पर यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हुयो। उन जेका ॿेड़ी ॿुॾण ते ही उनखे बि तारे कोन सघियो, त हज़रत महबूब सुबानी जेका ॿेड़ी ॿुॾी वई उनखे कीअं थो तारे सघे? इन जे करे अल्लाह साईं पंहिंजी बेनियाज़ी बेपरवाही ज़ाहिर कंदे फरमायो फल्तक़बहुल हूत वहुव मुलीम। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम उन ॿेड़ीअ खे तारे कोन सघियो,
पाण दरिया में टपो ॾिनई जीअं जो दरिया में टपो ॾिनई त सिधो मच्छीअ जे पेट में फल्तक़महुल हूत वहुव मुलीम। मच्छीअ जे पेट जी ऊंदाई, पाणीअ जी ऊंदाही, रात जी ऊंदाई, उन्हनि टिन ऊंदाहिनि जे अंदर यूनुस अलैहिस्सलाम कंहिंखे सॼो, कंहिंखे सॼे, अल्लाह खे सॼे। मुंहिंजे सुहिणे हुसैन साईं करबला जी सरज़मीन ते कंहिंखे सॼो। ॿुधो, मुंहिंजे सुहिणे हुसैन सां मोहबत रखण वारो, छा मुंहिंजे सुहिणे हुसैन साईं खे बाबे अली जे मक़ाम जी ख़बर न हुई छा? नाने मुस्तफ़ा जे मक़ाम जी ख़बर न हुई छा? मुसलमानों केॾी आज़माइशी, केॾो इम्तिहान हुयो। बचड़ा शहीद थी विया, साथी शहीद थी विया, वतन खां दूर, पर मुंहिंजे सुहिणे हुसैन करबला जी सरज़मीन ते बाबे अली खे बि कोन सॼो, नाने मुस्तफ़ा के भी कोन सॼो। उते भी पंहिंजी इज्जत वारी गर्दन खुदा जे आॾो झुकाए करे चवे थो सुभान रब्बियल आला। उहा गर्दन जेका खुदा जे आॾो झुकंदी आहे, उहा ॿिए जे आॾो कान झुकंदी आहे। मुंहिंजे सुहिणे हुसैन नाने जी उम्मत खे सबक इहो ॾिनो त मरी वञो, जान कुर्बान कयो, पर सॼो अकेले अल्लाह जी ज़ात खे कंहिंखे सॾणो। मां बि मुछियूं ठाराया, हिकिड़ो हजम हुयो, पोइ रुगो मूंखे ॾिसी चइबो अली अली। मां चयोमांसि यार कुझु अलाह खे बि यादि कर। अलाह वरी कड़ा पटका वधाया, अलाह जे नाले ते अलाह कड़ा वरी पटका वधाया। त करबला जी सरज़मीन में हेॾा केस कई। सो मां चयोमांसि भला हज़रत अली साईं वरी करबला में कड़ा पटका वधाया, भला अलाह न पियो पटका वधाए त भला हज़रत अली साईं त अचे। हीअ सोचे त खुदा जे बारे में ईअं अलाह कड़ा पटका वधाए। हुननि जो मक़सद इहो हुयो, सहाबा जो मक़सद, नबीअनि जो मक़सद, वलीअनि जो मक़सद इहो ई हुयो त पुकारो कंदो अलाह जी ज़ात खे। असीं था चऊं त सॼो अलाह खे चवनि था साईं हीअ अली जा मुनकिर। जेको अलाह खे सॼो अली जो मुनकिर आहे। हज़रत हुसैन साईं अलाह खे सॼो नी, हज़रत अली साईं खे सॼाई, या अली मदद चयईं। जेकर हज़रत हुसैन साईं या अली मदद चविया त पोइ चओ त हवा हज़रत हुसैन साईं बि वहाबी हुयो, अलीअ खे कोन पियो मञे। ही तव्हांजी सोच। असां अहल सुन्नत वल जमात उलमा देवबंद अहल बैत के पंहिंजे अखियुनि जो नूर तस्लीम कंदा आहियूं। यादि रखो मुसलमानों, सहाबा असांजी हिकिड़ी अख आहे त अहल बैत असांजी ॿी अख आहे। असां त रोज़ानो अहल बैत जे मथां जेसि ताईं 100 दफ़ा दरूद न पढ़ंदा आहियूं तेसि ताईं असांजी निमाज़ बि क़बूल न, असांजा रुकू बि क़बूल न, असांजा सजदा बि क़बूल न। जेसि ताईं आले मुहम्मद ते तूं दरूद न पढ़ंदे तेसि ताईं ज़ुहर जी निमाज़ बि क़बूल न, फजर जी निमाज़ बि क़बूल न, असर जी निमाज़ बि क़बूल न, इशा जी निमाज़ बि क़बूल न। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। अब दुरूद कंदे था पढ़ो। जेको आले मुहम्मद जो मुनकिर आले मुहम्मद ते दरूद नथो पढ़े, खुदा जी ज़ात जो कसम आहे उन जी निमाज़ ही क़बूल न आहे। पर अफ़सोस इहो आहे जो अॼोके दौर में जेको रोज़ानो पाक थी करे वुज़ू करे आले मुहम्मद ते दरूद पढ़े चवनि था साईं इहो बुग़्ज़ अहल बैत आहे। जेको भंग पी ऐं चर्स पी करे हज़रत अली साईं जो नालो अधु नालो खणे डी हैदर, डी को नालो, उस्ताद जो नालो अदब सां खणबो आहे, मुर्शिद जो नालो अदब सां खणबो आहे। मुंहिंजा सोना मां वटि मेर खणी आयो आहे, मुअद्दिबाना गुज़ारिश थो कयां, महिरबानी कयो अहल बैत जो नालो अदब सां खणंदा कयो। जॾहिं हज़रत अली साईं जो नालो खणो त चओ हज़रत अली करमल्लाहु वजहहू,
हजरत अली रजी अल्लाह ताला हजरत अली असदुल्लाहुल गालिब जेको अहल बैत जो नालो पाक थी करे वुजू करे अदब ऐं एहतराम सां खणे तो माण्हू चवंदा सी अहल बैत जो दुश्मन आ। ही भी इंसाफ आ, कुछ तो सोचो। असां त जन्नत जो अगवानी अहल बैत के तस्लीम करे छड़ियो आ। सचो सुभान अल्लाह। जन्नत जो अगवान केर जन्नत में 4 सूबा हिकिड़ो नौजवाननि जो सूबो, हिकिड़ो औरतुनि जो सूबो, हिकिड़ो शहीदनि जो सूबो, हिकिड़ो कुराड़नि जो सूबो। पूरी जन्नत जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह हूंदो। नौजवाननि जे सूबे जा सरदार मुंहिंजे सोने साईं फरमायो सईदा शबाब अहलिल जन्ना अल हसन वल हुसैन। पाण फरमायो नौजवाननि जे सूबे जा सरदार ऐं चेयरमैन हजरत हसन ऐं हुसैन हूंदा। सईदतुन निसाए अहलिल जन्ना फातिमा। पाण फरमायो जन्नत जे औरतुनि जे सरदार ऐं चेयरमैन मुंहिंजी न्याणी फातिमा हूंदी। सईद शुहदाए अमीर हमज़ा। जन्नत जे शहीदनि जो सरदार मुंहिंजो चाचो अमीर हमज़ा हूंदो। सईदा कुहूल अहलिल जन्ना अबू बकर व उमर। पाण फरमायो जन्नत जे कुराड़नि जा सरदार मुंहिंजा सारा अबू बकर ऐं उमर हूंदा। पूरी जन्नत जो सरदार मां मोहम्मद हूंदुसि। सचो सुभान अल्लाह। नाराए तकबीर, नाराए तकबीर। सीरत मुस्तफा, अजमत मुस्तफा, शान मुस्तफा। नाराए तकबीर। अब हजरत अली से पाक हथ मथे खणो। असांजो अकीदो आ त हजरत अली से भी पाक, हजरत हुसैन साईं भी पाक, हजरत हसन साईं भी पाक, अम्मा फातिमा भी पाक। मुसलमानों मुझो सुनो हुसैन साईं, मुझो सुनो हसन साईं, मुझो सुनो अली साईं। अम्मा फातिमा मुझे साईं जे साम्हूं वेठान। साईं जन पंहिंजे नबूवत वारी चादर हजरत अली साईं जे मथां, हजरत हुसैन साईं जे मथां, हजरत हसन साईं जे मथां, अम्मा फातिमा जे मथां आ नबूवत वारी चादर ॾेई करे फरमाइनि था अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती। ए मुंहिंजा अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत हिननि खे पाक कर। पाक थियनि हजरत अली साईं, हजरत हुसैन साईं, हजरत हसन साईं, अम्मा फातिमा मुझे साईं जे नबूवत वारी चादर जे हेठों 2 मिंट वेठा त पाक थिया। उहा अम्मा आशा सिद्दीका जेका 9 साल मुझे साईं जे ने नबूवत वारी चादर जे हेठों वेठी। सचो आ अम्मा आशा भी पाक।